दादू का ख़बर शामिल कयूं पिया। कामरान अली चारण जी रिपोर्ट मुताबिक़ दादू में ट्रांसफार्मर मरमत जा गैरकानूनी बग़ैर लाइसेंस वारा वर्कशॉप वधी विया। सेप्को अमलदारनि सां मिली भगत करे ट्रांसफार्मरनि खे हथ सां ख़राब करे पंजाब जे अणजाण मिस्त्रियुनि पारां हिक कोयल जी मरमत 50,000 उगाड़ण लॻा। नवनि ट्रांसफार्मरनि जूं कोयलियूं ॿिया क़ीमती पुर्ज़ा तेल मटासटा करे ॿियनि वॾी रक़म वठी ॿियनि ट्रांसफार्मरनि में लॻाए सेप्को कंज़्यूमरनि ऐं शहरनि खे फोड़े जी आड़ में फुरण लॻा आहिनि। जॾहिं त मीडिया वारा लाइसेंस पुछाणो करण ते वर्कशॉप ते मौजूदु मिस्त्रियुनि न ॾेखारियो। दादू जे बाशऊर डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज डिप्टी कमिश्नर दादू ऐं सेप्को अख़्तियारनि खां जांच करे सरकारी वर्कशॉप खे फ़ाल करे बग़ैर लाइसेंस वारा वर्कशॉप बंदि करण जो मुतालबो कयो। यादि रहे त ट्रांसफार्मर खे लाहिण ऐं लॻाइण वारी गाॾीअ जो ड्राइवर वॾी रिश्वत एवज़ खणण ऐं रखण लॻो आहे, जेको करप्शन जे पैसे मां करोड़पति वॾियुनि गाॾियुनि जो मालिक बणिजी वियो आहे।